नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ यहाँ संझा सैयद यहाँ बिचारा सुमरो नजर विजनासी खास खबर। पेट्रोल बम खां पोइ अवाम मथां इलेक्ट्रिक बम किराणे जो इम्कान ज़रियनि मूजिबि 1 जुलाई खां बिजली जी क़ीमत में 8 रुपया फ़ी यूनिट ताईं वाह थी सघे थी। तवानाई वारे वज़ारत जे ज़रीन जो चवणु आहे त बिजली जी क़ीमत में इज़ाफ़ो बुनियादी टैरिफ जे मद में कयो वेंदो। हिन वक़्तु मुल्क में बिजली जो बुनियादी अघु 16.5 रुपया फ़ी यूनिट खां वधीक आहे। नेपरा ऐं तवानाई वारी वज़ारत जो फ़ैसिलो अचण ते बुनियादी क़ीमत 24 रुपयनि खां वधीक थी सघे थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ हायर एजुकेशन कमीशन जी बजट में कटौती जो नोटिस वरितो। आला तालीम लाइ मुख़्तस बजट ते का बि घटिताई न थींदी। वज़ीर आज़म HEC बजट बाबति अमलदारनि खे हिदायतूं जारी करे छॾियूं। चवे थो हायर एजुकेशन कमीशन जी बजट में का बि घटिताई न कई वेंदी। मूं ते लॻायल इल्ज़ामनि में का बि सदाकत न आहे। नेब बदनियती जे बुनियादनि ते मुंहिंजे ख़िलाफ़ केस ठाहियो। जेको ख़र्च अचे थो उहो नेब खां वसूल कयो वेंदो। एहतजाज सभिनी पार्टियुनि जो आइनी हक़ आहे। PTI जे कारकुननि इजाज़त खां सवाइ कराची में एहतजाज कयो। तहरीक इंसाफ़ खे एहतजाज करणो हो त पहिरीं जॻह तइनि करनि हा। PP चेयरमैन सभिनी खां कामयाबु मार्च कयो। सुप्रीम कोर्ट इमरान ख़ान खे पंहिंजो कुल्हो इस्तेमालु करणु न ॾींदी। सिंध जे वॾे वज़ीर सैद मुराद अली शाह जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। बलोचिस्तान के 32 ज़िलनि में मकानी चूंडू आज़ाद उम्मीदवारनि मैदान मारे वरितो। गैर सरकारी नतीजनि मूजिबि आज़ाद उम्मीदवारनि हिन वक़्त ताईं 1141 सीटूं खटे वरितियूं। JUI फज़ल रहमान ग्रुप 132 सीटुनि ते ॿिए नंबर ते मौजूद। बलोचिस्तान अवामी पार्टी 72 सीटुनि ते टे नंबर ते, नेशनल पार्टी 38 ऐं पीपल्स पार्टी 35 सीटुनि ते कामयाबी माणे वरिती। BNP 20 सीटुनि ते कामयाबी हासिल कई। तहरीक इंसाफ़ 10 ऐं मुस्लिम लीग नून 6 सीटूं खटियूं। पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ वॾे वज़ीर जी चूंड ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते जवाब जमा कराए छॾियो। हमज़ा शहबाज़ चवे थो सुप्रीम कोर्ट जी तशरीह जो वॾे वज़ीर जी चूंड ते को बि असरु न पवंदो। अॻूणे गवर्नर तरफ़ां चूंड बाबति छंड गैर क़ानूनी हुई। सेक्रेटरी असेंबली खे बि चूंड बाबति जांच जो इख़्तियार न आहे। गुडू बैरात वेझो कश्मीर खां पंजाब ईंदड़ मुसाफ़िर वेन कार विच में टक्कर। वेन खाई में किरी पई। हिकु ॼणो फौत थी वियो। 14 ॼणा ज़ख़्मी। फौती जी सुञाणप कंदकोट वासी इस्लामदीन ख़ुश्क तौर थी। ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो वियो। थुल वेझो ॻोठ मीरण खोसो में कार ऐं इल्ज़ाम हेठि नौजवान ऐं नारी क़तल। जवाबदारनि कार ऐं इल्ज़ाम हेठि अब्दुल्ला खोसो ऐं नारी सुगरा खोसो खे क़तल कयो। पुलिस जो चवणु आहे त कार ऐं मामले तां बिटो क़तल थियो आहे। सिजावल जुड़े जो वेझो हथियारबंदनि जो ॻोठ मलिक जी वांड ते हमिलो। फायरिंग में सरदार अली मस्तोई जी नींगरी फलक मारिजी वई। सूंह ज़ख़्मी। वाक़े बाद ॻोठ इलाइक़े अंदरि डपु पखिड़िजी वियो। मेड़ वेझो ॻोठ वली मोहम्मद गोरड़ में जमाली बिरादरी जे बिंदुरियुनि में झेड़ो। फायरिंग में नौजवान सागर जमाली मारिजी वियो। संदसि वालिद ज़ख़्मी। पीर जो ॻोठ भरसा ॻोठ मोहम्मद साले सोलंगी में मुबैना तौर भाॻियुनि जी फायरिंग में हिकु चोर मारिजी वियो। भाॻियुनि हिकु चोर खे ज़ख़्मी हालत में सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो। मारिजी वियल चोर जी सुञाणप मक़सूद शर ऐं ज़ख़्मी चोर जी सुञाणप सईद शर तौर थी।
पने आकिल वेझो सदूजा जे गतपुर थाणे जी हद में पुलिस पारां मुबैना मुक़ाबले खां पोइ ॾुआरी खे मारण जी दावा। पुलिस मूजिबि मारिजी वियल जवाबदार बशीर चाचड़ चोरी समेत ॿिनि केसनि में घुरिबल हो। ॿियनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ सर्च ऑपरेशन जारी आहे। मुरी शौक़ वरसा खंबड़ थाणे जी हद ॻोठ सावण मलिक जो रहवासी पोरियत नौजवान हथियार नथा अगवा थी वियो। मुगवी नौजवान मीर हसन मलिक जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो गुडू रोड ते एहतजाज। टायरनि खे बाहि ॾेई रोड खे ब्लॉक कयो पियो। ऐं लाड़काणे में नाफ़रमान पुटनि ज़ालुनि जे चवण ते पीरसन अमड़ खे घरां कढी छॾियो। अयूब कॉलोनी वासण पीरसन औरत जीअंद ख़ातून पीरसनी में दर दर जा धिका खाइण ते मजबूर। पीरसन औरत चवे थी ॿिनि पुटनि ज़ालुनि जे चवण ते घरां कढी छॾियो आहे। परवरिश करे पुटनि खे जवान कयो, मानी खाइण लाइ पाड़े जे घरनि में